बर्दाश्त न कयो वेंदो। बददाख़ोरी बाबति काल्ह अहम इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिं में लाॻापियल इदारनि सां सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी हुकूमत सां बि राबितो कयो वियो आहे ऐं परॾे में वेठल बददाख़ोर माफ़िया जी गैंग खे गिरफ़्तारी जे लाइ रेड वारंट जारी करण बाबति बि ॻाल्हि ॿोल थी आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। हुकूमत अॻु बि बददाख़ोरी ख़िलाफ़ कामयाब कार्रवायूं कयूं आहिनि ऐं उन वक़्तु बि वापारी ऐं अवाम खे वॾो रिलीफ मिलियो हो। सॼी हुकूमत अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण जे लाइ पुरज़म आहे ऐं बददाख़ोरी जहिड़नि संगीन ॾोहनि जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। आलमी दुनिया इदारनि तरफ़ां पाकिस्तान जे क़दमनि जी वाखाण जो सिलसिलो जारी। गॾियल क़ौमुनि जे माहिरनि जी पाक भारत जंग बाबति रिपोर्ट पधरी। भारत जे एकतरफ़ी क़दम ते सख़्त एतिराज़। रिपोर्ट में चयो वियो त पाकिस्तान पहलगाम वाक़े में मुलविस हुजण जी तरदीद कई। अणधुरी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो बि कयो वियो। भारत पहलगाम वाक़े में पाकिस्तान जी रियासती फिज़ा ते शमूलियत जा सबूत न ॾेई सघियो। 7 मई ते भारत पाकिस्तानी हदुनि में ताक़त जो इस्तेमालु कयो। अहिड़ो क़दम गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकिड़ी आहे। भारतीय हमलनि में शहरी इलाइक़नि में निशानो बणायो वियो। केतिराई शहरी शहीद ऐं ज़ख़्मी थिया। मस्जिदूं बि मुतासिर थियूं। हिकतरफ़ी ताक़त जो इस्तेमालु करण जो धार हक़ न आहे। भारत तरफ़ां आर्टिकल 51 दर्ज सलामती काउंसिल खे हमले बाबति अॻुवाट इतला न ॾियण तरीक़ेकार जी भञकिड़ी करार। पाकिस्तान सलामती काउंसिल खे आगाह कयो त दिफ़ा जो हक़ रखे थो। भारतीय क़दम पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं अदम मुदाख़लत जे उसूल जी भञकिड़ी आहे। गॾियल क़ौमुनि जे माहिरनि सिंतास मुआहिदे जी भञकिड़ी ते भारत ख़िलाफ़ चार्जशीट तयारु करे छॾी। माहिरनि जा भारत खां भञकिड़ी ते अहम सवाल। मोदी सरकार हिकु बि जवाब न ॾेई सघियो। रिपोर्ट में चयो वियो त भारत जे सिंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। पाणी खे सियासी या मुआशी दबाव जे लाइ औज़ार तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे। मुआहिदे जी मुअत्तली जे लाइ सरहद पार दहशतगर्दी जी दावा कानूनी तौर ते गैर लाॻापियल आहे। का बि धुर हिकतरफ़ी तौर ते मुआहिदे खे मुअत्तल नथी करे सघे। भारत मुआहिदे जी शिकुनि ते वाज़े तौर ते अमल न कयो आहे। तरीक़ेकार खे नज़रअंदाज़ कंदे हिकतरफ़ी मुअत्तली गैर कानूनी आहे। पाकिस्तान मुआहिदे जी कंहिं बि शिक जी भञकिड़ी नाहे कई। पाणी रोकण या मुआहिदे खे मुअत्तल करणु हिकु नामुनासिब क़दम आहे। पाणी रोकण जो बार सिधो संओं आम पाकिस्तानी जे हक़नि ते पवे थो। मामले ते भारत खे मौक़िफ़ पेश करण जो भरपूर मौक़ो पिणु ॾिनो वियो, पर 60 ॾींहनि जे वक़्त बावजूद जवाब न अचण ते रिपोर्ट जारी कई हुई। भारत खे नेक नियती सां मुआहिदे ते अमल ऐं पाकिस्तान जे हक़ खसण खां पासो करणु घुरिजे। सदर आसिफ ज़रदारी तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे माहिरनि जी भारत बाबति रिपोर्ट जी आजियां। सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ऐं भारतीय अॻिराई बाबति रवैये ते मुशाहिदे जी वाखाण। संदसि चवाइनि त गॾियल क़ौमुनि जी रिपोर्ट पाकिस्तान जे पुराणे मौक़िफ़ जी हिमायत आहे। पाणी वहिकरा रोकण पाकिस्तान जे हक़नि खे भञकिड़ी आहे। रिपोर्ट भारत जी क़दमनि सबबि वधंदड़ आलमी ख़दशनि जी अकासी आहे। कानून ऐं मुकालमे बदिरां धमकी, ताक़त ऐं तशदुद भारत जी आदत आहे। ॿियनि मुल्कनि में भारतीय मुदाख़लत ते रतो छाणण जूं रिपोर्टूं ख़तरनाक रुझान आहे। भारत अक़लियतुनि खे भित सां लॻाइण वारी पॉलिसी ते हले पियो। रिपोर्ट भारत जे गैर ज़िम्मेवारानी रियासती तर्ज़ अमल खे बेनकाब करे छॾियो आहे। खदशे जी ॻणती बावजूद भारत आबी दहशतगर्दी न छॾी। मोदी सरकार चनाबा, झेलम ऐं नील दरियाउनि जो पाणी बि रोके छॾियो। झेलम ऐं नील दरियाउनि में पाणी आमद घटिजी रुगो 3000 क्यूसेक रहिजी वई। पाकिस्तान इंडस वाटर कमिश्नर मेहर अली शाह चयो त पाकिस्तान हर लिहाज़ सां ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। भारत वटि पाणी रोकण जो को जवाज़ न आहे। हाणे गॾियल क़ौमुनि जी सतह ते बि आवाज़ बुलंद कयो पियो वञे जे आलमी दबाव विझी। भारत पाण खे जवाब न समझे। डैम ज़रिए भारत जो ज़ख़ीरो करण जी सलाहियत ऐं गैर क़ानूनी इस्तेमाल में इज़ाफ़ो थियो आहे। भारत हाइड्रोलॉजिकल डेटा ऐं गॾियल निगरानी जो अमल रोके छॾियो। भारत तरफ़ां तकरार हल करण खां फरार थियण आलमी कानूननि खां इनकार आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तक़रीब खे ख़िताब चयाईं भारतीय घरू वज़ीर मुआहिदो बहाल न करण ऐं पाणी जो रुख़ मोड़ण जो ऐलान कयो। भारतीय क़दम पाकिस्तान जी सलामती, मैशत ऐं माण्हुनि जी हयातनि जे लाइ ख़तरो आहे। भारतीय क़दमनि ते ॻणती ज़ाहिर कई आहे।
डी नोटिफाई करण की मंजूरी ॾिनी। सदन की मंजूरी खां पोइ कानून इंसाफ़ वारी वज़ारत जस्टिस तारिक महबूब जहांगीरी के बाज़ाब्ता तौर ते डी नोटिफाई करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक खे नाअहल करार ॾिने उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में ऑटिज्म सेंटर ऑफ एक्सीलेंस की पीठ जो पत्थर रखी छॾियो। संदसि चवण आहे त सेंटर ॿिनि वरियनि बदिरां 1 साल में मुकमल कयो वेंदो। को ॿार हिकु सलाहियत खां महिरूम आहे त अल्लाह ताला ॿियनि केतिरनि ई सलाहियतुनि सां नवाज़ींदो आहे। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां इदारे खे 15 गाॾियूं ॾियण जो ऐलान। गर्ल्स कैडेट कॉलेज नवाबशाह में वालदेन ॾियारे जे हवाले सां तकरीब। खातून अव्वल आसमा भुट्टो ज़रदारी ख़ासि महिमान तौर शिरकत। शागिर्दियाणे तरफ़ां परेड मार्च जो मुज़ाहिरो। खातून अव्वल आसमा भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पाकिस्तान तॾहिं ई तरक़ी करे सघे थो जॾहिं छोकिरियूं अॻिते वधंदियूं। औरतुनि खे चैलेंज खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ही ज़मीन सभिनी जी सुञाणप आहे। पाकिस्तान जी सलामती सभिनी सां गंढियल आहे। मुल्क जो मुस्तक़बिल नौजवाननि सां मज़बूत थिए थो। रात दुरानी जे पुट आगा शहबाज दुरानी सिंध असेंबली मेंबर तौर कसम खणी वरितो। स्पीकर सैयद अवैस कादिर शाह जी सदारत सिंध असेंबली जो इजलास नए चुनियल पीपीएम आगा शहबाज दुरानी मेंबर तौर कसम खणी वरितो। स्पीकर सैयद अवैस कादिर शाह आगा शहबाज खे सिंधी में कसम खणायो। सरकार जो औरतुनि जे लाइ हिकु ॿियो अहम क़दम स्कूटी हलाइण जी तरबियत जी शुरूआत। सीनियर वज़ीर शहर जिला मेमर चौथ कराची में कोरगी गुलशनी बाली मलीर में स्कूटी तरबियत शुरू कई वई आहे। शहर जे सभिनी ज़िलनि में पिक स्कूटी जे लाइ दरख़्वास्त ॾींदड़ कमु कंदड़ औरतुनि जी ख़ासि हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। हैदराबाद में स्कूटी हलाइण जी तरबियत 18 दिसंबर खां शुरू थी चुकी आहे। सखर लाड़काणो शेरबे नज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि में तरबियत जल्द शुरू थींदी। स्कीम जो मक़सदु औरतुनि जे महफ़ूज़ ऐं आसान अचवञ खे हथी ॾियणु आहे। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। महफ़ूज़ सफ़री सहूलियतूं फ़राहम करण बिना औरतुनि खे अमली तौर ते बाख़्तियार नथो बणाए सघिजे। उमरकोट वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। सूफ़ी फ़कीर स्टॉप भरिसां मोटरसाइकिल ऐं गमन सफ़र ट्रैक्टर ट्राली में टक्कर थियो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार हैदर ख़ान पठान फौत थी वियो। सिकंदर सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि जो घर मां धाड़े खिलाफ एहतजाज। ॻोठ मोहम्मद रमज़ान उनारी जे रहवासियुनि जेके बबाद सखर रोड ते टायर साड़े धरणो हुयो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान। ॻोठाणनि चयो त राति हथियारबंदनि घर में दाख़िल थी करे धाड़ो हुयो। हथियारबंद 15 लाख रुपया रोक रक़म 10 तोला सोन ऐं पिस्टल खणी विया। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सामान वापसि करायो वञे। बेल्जियम में गादीवार हर्बल्स में हारिन यूरोपी यूनियन जे ज़रिए पॉलिसी खिलाफ एहतजाज शुरू करे छॾियो। हारिन ट्रैक्टर सां रोडनि ते अची विया। एहतजाज सबबि अहम रोड बंदि थी विया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं। मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण जे लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं पाणी जी तोपनि जो इस्तेमालु कयो वियो। हारिन जो चवण आहे त यूरोपी मुल्कनि में अमरीकी सामान सस्तो विकिरो थियो त मुल्की हारिन खे नुक़सान थींदो। डोनाल्ड ट्रंप $900 अरब जी दिफ़ाई पॉलिसी बिल ते सही करे छॾी। सदर ट्रंप तरफ़ां दिफ़ाई पॉलिसी बिल ते सही बात कानून बणिजी वियो। व्हाइट हाउस तर्जुमान एना कैली चयो त सदर ट्रंप हिकु अहिड़े बिल खे मंज़ूर कयो आहे जेको अमरीकी सिपाहियुनि जी पघारुनि में इज़ाफ़ो करे थो। बिल अमरीका जे पीस थ्रू स्ट्रेंथ एजेंडा ऐं गोल्डन डोम जी हवाई ऐं मिसाइल दिफ़ाई